सखर में वाक़िया कंदासीं। सखर की एहतसाब अदालत सियाल भाइरन की गिरफ़्तारी का अगवारी ज़मानत मंजूर करे वरिती आहे। एहतसाब अदालत पारां पीपी अगवान सुहेल अनवर सियाल ऐं तारिक सियाल की ज़मानत 10 लाख रुपयनि एवज़ 24 दिसंबर ताईं मंजूर कई वई आहे। नैब सखर सियाल भाइरन खिलाफ आमदनी का वधीक मिल्कियत बाबत जांच करे रही आहे। सखर में वाक़िया आगा कई पिया। सखर की एहतसाब अदालत सियाल भाइरन की गिरफ़्तारी का अगवारी ज़मानत मंजूर करे वरिती आहे। एहतसाब अदालत पारां बीपी अगवान सुहेल अनवर सियाल ऐं तारिक सियाल की ज़मानत 10 लाख रुपयनि एवज़ 24 दिसंबर ताईं मंजूर कई वई आहे। नैब सखर सियाल भाइरन खिलाफ आमदनी का वधीक मिल्कियत बाबत जांच करे रही आहे। तफ़सील मालूम कंदासीं। सखर मां धरती टीवी जे रिपोर्टर मोरड़ो महर खां। जी मोरड़ो, आगा कजो। जी बिल्कुल, एहतसाब अदालत आमदनी सां वधीक मिल्कियत ठाहिण वारे हलंदड़ जांच में जो है सियाल भाइरन की ज़मानत पूरी ज़मानत मंजूर करे वरिती आहे। लाड़काने सां वास्तो रखंदड़ पीपल्स पार्टी जो अगवान ऐं अॻूणो सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल ऐं संदसि भाउ तारिक सियाल नेब जे हलंदड़ जांच के सिलसिले में सखर जी एहतसाब अदालत पहुची करे ॿिन्ही भाइरनि जे तरफ़ां एहतसाब अदालत में ज़मानत लाइ दरख्वास्त दाख़िल कराई वई हुई। उन दरख्वास्ती अदालत में जो है ॿिन्ही भाउरनि सियालनि जे वकील जा दलील अदालत ॿुधण खां पोइ ॿिन्ही भाउरनि जी सुहेल अनवर सियाल ऐं संदसि भाउ तारिक सियाल जी अदालत 10 लाख रुपयनि एवज़ अबूरी ज़मानत 24 दिसंबर ताईं मंजूर करे वरिती आहे। नेब सखर जो है ॿिन्ही सुहेल अनवर सियाल ऐं उनजे भाउ तारिक सियाल के खिलाफ आमदनी खां वधीक मिल्कियत ठाहिण बाबत जेका जांच करे रही है। जी मेहरबानी मोरड़ो महर तफ़सील जे लाइ। नाज़रीन, वक्त जी खबरों वधी खबरनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।